नाज़रीन, पाकिस्तान जी परॾेही खाते जी तर्जुमान मुमताज़ ज़हरा बलोच चयो आहे त ईरान पाड़ेसरी मुल्क आहे, पाकिस्तान उन जी ख़ुदि मुख़्तियारी जो एहतराम करे थो। ईरान सां राब्ता जारी रखिया वेंदा। राब्तनि जा केतिरा ई ज़रिया आहिनि। कंहिं मुल्क तरफ़ां टिया कड़ी जी किरदार बाबति ॼाण न आहे। मीडिया खे ब्रीफिंग ॾींदे परॾेही तर्जुमान चयो आहे त ईरान जे सूबे सिस्तान में इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन कयो वियो। पाकिस्तान जी कार्रवाई में केतिरा ई दहशतगर्द मारिजी विया। परॾेही तर्जुमान मुमताज़ ज़हरा बलोच वधीक चयो आहे त पाकिस्तानी सलामती ऐं ख़ुदि मुख़्तियारी ते का बि सौदेबाज़ी न कई वेंदी। पाकिस्तान पंहिंजे अवाम जे तहफ़ुज़ ऐं सलामती लाइ ज़रूरी क़दम खणंदो रहंदो। नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर अव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया। पाकिस्तान जी परॾेही खाते जी तर्जुमान मुमताज़ ज़हरा बलोच चयो आहे त ईरान पाड़ेसरी मुल्क आहे, पाकिस्तान उन जी ख़ुदि मुख़्तियारी जो एहतराम करे थो। ईरान सां राब्ता जारी रखिया वेंदा। राब्तनि जा केतिरा ई ज़रिया आहिनि। कंहिं मुल्क तरफ़ां टिया कड़े जे किरदार बाबति ॼाण न आहे। मीडिया खे ब्रीफिंग ॾींदे परॾेही तर्जुमान चयो आहे त ईरान जे सूबे सिस्तान में इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन कयो वियो। पाकिस्तानी कार्रवाई में केतिरा ई दहशतगर्द मारिजी विया। परॾेही तर्जुमान मुमताज़ ज़हरा बलोच वधीक चयो आहे त पाकिस्तानी सलामती ऐं ख़ुदि मुख़्तियारी ते का बि सौदेबाज़ी न कई वेंदी। पाकिस्तान पंहिंजे अवाम जे तहफ़ुज़ ऐं सलामती लाइ ज़रूरी क़दम खणंदो रहंदो।